भगवान घणी लीला कयूं पर भगवान सुठे में सुठी वॾे में वॾी हिकिड़ी सुंदर लीला कई जेका माण्हुनि खे सिखण जे लाइ उहा गांयुनि खे चाढ़ण जी। 5 साले जो कृष्ण भगवान थियो, नंढड़ो ई 5 साले जो हो। माउ खे चई त अम्मा मूंखे ॾे, मां गांयुनि खे चाढ़े अचां। ऐं गांयुनि खे चाढ़ण जॾहिं वेंदो हो भगवान, अॼु ग्वालनि सां गॾे गायूं चराइण थो वञा, खीर जूं भारत में नदियूं अॼु वहाइण थो वञा। भगवान चवण लॻो मां भारत में खीर जूं नदियूं वहाइण वञा थो। गांइ माता जन्मदाता मातृभूमिअ जीअं मही, टहल सां 3 फर्ज़ सिर तां उतारण थो वञा। ये हिकिड़ी कवि खोजना असांखे जणियूं पातल हूंदा आहिनि, 3 कर्ज़ हूंदा आहिनि। गांइ माता आहे ऐं जन्मदाता ऐं मातृभूमि आहे, इन्हनि टिनी जो कर्ज़ आहे। हूअं कर्ज़ असांखे इहे 3 न आहिनि। हिकिड़ो माता पिता जो कर्ज़ आहे, हिकु देव ऋण आहे, ॿियो ऋषि ऋण आहे। पितृ ऋण सम्झो या ऋषि ऋण हिकिड़ी ॻाल्हि आहे, ऋषि या पितृ हिकिड़ी ॻाल्हि आहे, ऐं देव ऐं पितृ हिकिड़ी ॻाल्हि आहे, ऐं ऋषि माना ही विद्या जो इहो असांखे ॿियो ऋण आहे। टियों माता पिता जो असांजे मथां कर्ज़ हूंदो आहे। देव ऋण, ऋषि ऋण ऐं पितृ ऋण। पितृ ऋण माना माता पिता। हा, 3 असांजे मथां कर्ज़ आहिनि। पर ही कवि वरी पंहिंजूं कवि खे पंहिंजी एतिरी खोजना हूंदी आहे जो पंहिंजी अलॻि ॻाल्हि हिकिड़ी ॿुधाए सघंदो आहे। त 3 असांजे मथां कर्ज़ आहिनि, गांइ माता, ये जन्मदाता माता ऐं हीअ मातृभूमि, हीअ मही माना पृथ्वी। इहे टिनी जा असांजे मथां कर्ज़ आहिनि। माउ बि खीर पियारींदी आहे, गोद वियारींदी आहे। गांइ बि खीर पियारींदी आहे असांखे। गोद गांइ त न वियारींदी आहे पर पालींदी आहे। इन ॻाल्हि खे थोरो सम्झणो आहे। प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। गांइ हूंदी त उनजे गोबर थींदो, गौंठ थींदो, उन सां असांजूं जेतिरियूं बि बीमारियूं न लही सघंदियूं आहिनि। इन खां गॾु उन मां भाण ठहंदो आहे, माना खातर ठहंदी आहे, खाद ठहंदी आहे, जेका असांखे हिन ज़मीन खे विझबी आहे त ज़मीन जेका फल ॾियण वारी न हुजे, उपजाऊ भूमि न हुजे, उहा उपजाऊ बणिजंदी आहे। त इन तरह सां गांइ बि असांखे गोद वियारींदी आहे। ॿियो बैल हर काहींदो आहे, हर काहींदो आहे, उन में वरी अनाज थींदो आहे। त गांइ असांखे ख़ाली खीर पियारींदी आहे, इहा ॻाल्हि कान्हे। असां त गांइ ख़ाली खीर वारो सम्झंदा आहियूं, पर खीर वारी न आहे। गांइ जे गोबर मां खातर ठहंदी आहे। गांइ जे पुट माना बैल मां खेती थींदी आहे, जंहिं खेतीअ सां असांजो जीवन हलंदो आहे, जंहिंजे असां माना असांखे पालन लालन पालन जीअं माउ कंदी आहे, तीअं गांइ लालन पालन कंदी आहे। ख़ाली खीर पियारींदी आहे न, माउ बि खीर ख़ाली कोन पियारींदी आहे, असांजो लालन पालन कंदी आहे। ऐं पृथ्वी बि जेका आहे ख़ाली असांखे जॻह कान ॾींदी आहे, असांजो लालन पालन पूरो कंदी आहे। जंहिंखे ज़मीन आहे अॼु उहो बि वधीक में वधीक शाहूकार आहे, उन मां सभु कुझु उनखे मिली सघंदो आहे। ज़मीन ख़ाली असांखे रहण लाइ जॻह नथी ॾिए, पर असांजे पूरे जीवन जो लालन पालन कंदी आहे। माउ बि असांखे ख़ाली खीर न पियारींदी आहे, पर पूरे जीवन जो लालन पालन कंदी आहे। ऐं गांइ इहा बि असांखे छड़ो खीर न ॾींदी आहे, पर लालन पालन कंदी आहे। इहे 3 माताऊं आहिनि, टिनी माताउनि जो कर्ज़ आहे। गांइ माता जन्मदाता मातृभूमिअ जी मही, टहल सां 3 फर्ज़ सिर तां उतारण थो वञा। कृष्ण भॻवान जो मुंहिंजे मथां इहे 3 फर्ज़ आहिनि, जेके हू देव ऋण पितृ ऋण उहे कर्ज़ आहिनि जेके जणीअ में थींदा आहिनि। पर ही 3 वरी माण्हू जा फर्ज़ आहिनि, माउ जी सेवा करे, गांइ जी सेवा करे ऐं हिन पृथ्वीअ जी सेवा करे।